हिन चयो यार हे त मूंखे त वॾो नुक़सानु थो ॾिए पियो हे भाउ सुघड़ रोशन हे सभु सुघड़ फेरायूं हिते मां वटि वेठे हिकु सखी ॿियो कंजूस छो त सखी अलाह जो दोस्त आहे शहीद हिकु दफ़ो शहीद थींदो आहे सखी हर हर शहीद हाणे असां उस्ताद खे अर्ज़ु कयोसीं त हिन ते अहिड़ो को शहर ठाहे जो या त को सुघड़ मारे विझे वञे जेल में या त वरी चए त मां सुघड़ जो खाधो आहियां पोइ इहो उस्ताद जेको मुंहिंजे शहर ठाहियो उहो मां तव्हांजे आॾो पेश थो कयां अवल नाम अल्लाह जो साहिब रब सत्तार जेको मुस्तफ़ा कुरैशी साहब मूंखे 500 रुपया उते इनाम ॾिनो हे उस्ताद मुंहिंजे पंजल शेखर जो भाउ ॿुधाए माना इस्त्रियुनि ते कीअं भाई इस्त्रियूं हुयूं उन वटि बख़्शल हाणे सम्झायो हिकु कोयलनि वारी ॿी पांवर वारी हाणे हक़ीक़त में हिंदीअ में उहा इस्त्री ठीकु आहे हाणे जंहिंजूं ॿ घर वारियूं हुजनि हिते उहो चुप करे वेही ॿुधे वॾी ज़ाल आहे कोयलनि वारी नंढी ज़ाल आहे पांवर वारी ॿिन्ही जी मुसाफ़िर रखी अथई अवल नाम अल्लाह जो साहिब रब सत्तार जोड़े जहान रास क्या थई आदम अकी चार ॿिया पखी हैवान परदा कंहिंखे दुख न ॾे दातार हुस्न अकुल में हर कंहिंखे कयो हादी आहे होशियार विसार जो न हिकु वार पंजल चए तंहिं परवर पंजल चए तंहिं परवर कई आहे साहिब सत्तारी हिकु ॾींहुं ॿुधी से हिकु का बेहद बहारी त मदईअ में हिकु मर्द जो दुकान आहे दरबारी बख़्शल नालो आहे भाऊ जो जंहिंजो वक़्तु आहे बारी सखी मर्द आहे सूमरो छल हूंदसि जाइ जन्नत में जारी खटरी मिड़ई ख़ुशि हूंदा संगत असांजी सारी इस्त्रियूं हुयूं उन जे जवान वटि जन चुणपुण चुंगारी हिकु पॾे पई पांवर ते ॿी कोयलनि ते ही कारी पोइ तुर्त करे तयारी अची शोर मचायूं शेख चई पठान रहनि था मदईअ में वॾी का पैसनि वारी पोशाक हुजे का कपिड़ा उन ते मथां कमीस ते इस्त्री हुनजी हले पई त हिन चयो यार नालो मुंहिंजो ज़ात मुंहिंजी शहर मुंहिंजो इस्त्रियूं मुंहिंजूं हे छा थो चए ओॾो हिन ध्यानु हटाए बख़्शल सॼो शहर ॾेखारियो त इस्त्री त हले पई डिंगा पटण वधी हा अची शोर मचायूं शेख चए हीअ पांवर वारी पई पॾे त कांड जी उते कारीअ खे इहो सुत थो चई पई सॾे त हल हिन थीड़ी हबिशण बाक़ी शो वेठी आहीं थी अॾे कमु कर कमनी त कहीं उछलिया न कहीं खॾे जे वाक नथो थई वाइड़ी त लुंडी वञो लॾे मठियां लॻई थी मूंखे शीदण वञ छॾे त पुरज़ा न करे छॾियां जे पुरज़ा कंदी पंजल जे तूं कुती आहे केर मूंसां मोहबत रखंदा मिसकीन के दोस्ती आहिनि दिलेर अच्छो समझी थी उडरे वरी कहिड़ा भला अथी भेर लगाम विझनि लुंडी तोखे सुच सुबुह सवेर में अचा कमीनी औखिय वेल अवेर हाणे पांवर ते थी पेर तॾहिं पॾे बीठी पंजल बारी चार ॾिसंदा चङा मुंहिंजो हुस्न एकारी ॿाहिरों महिमान ईंदा त उन नंढी ज़ाल खे ॾिसंदा ॾिसंदो ई कोन भई माना उहे ॿई शयूं मिलाईंदा माना कया त उन टाइम खपंदो फोटो पानी तो पिया हां चुपचाप में ॾेई वञो साईं शुरू चुपचाप चाय ॾेई वञो हां मां शुरू थी वेंदो लोड़ा बेशक त वो दुकान बंद कर बेशक बेशक ही लफ्ज़न मोहब्बत बिल्कुल हे गुल पर समझण वारे वाह बार आहे बारी चार ॾिसंदा चङा मुंहिंजो हुस्न हेकारी तूं टेबल ते वेठी आहीं यार आहे जारी कोयलनि में त कमीनी तूं कसजी थी आहीं कारी बीह ॾिठी थी बुछड़ी ॼण दख बिलीअ तो भारी जे सोचे ॻाल्हि सारी त अशराब हुजे उथी वञे यार कुराड़ीअ खे गावड़ लॻी चवण लॻसि त जे अशराब हुजां थी वञा त तुंहिंजी कहिड़ी जुड़ियल आहे जोड़ पोयों ॾिठा थी पाण खे कहिड़ा निभागी पहिरियल थी नोड़ हुस्न ते थी हकला करे तो में ख़तरा आहिनि खोड़ सोना टूह पटन ते पिया कमीनी आहिनि किरोड़ कम न अचनि कंहिंखे कयूं वञनि हर को मुंहुं मोड़ जे शाट ॾेई शिती थिए ॾे कुते वारी चौड़ बुछड़ी हर को भॻो वञे ॾिसी सख़्ती इहा सोड़ लुंडी तोखे लोड़ इहा पयल आहे पंजल
थी अब बेटी वाह, वाह, वाह। वो लोग पराई माई हुसन वाली उन में जो उते हुए भी गाटो लाहिंदा चाय खणी आप संगत ले चाय काई से मिलंदी हुई वाह 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 हाँ वाह लुंडी आहे लोड़ छाट ॾेई सिधी थिए ॾे कुते वारी चौड़ बुछड़ी हर को भॻो वञे ॾिसी सख्ती इहा सोड़ लुंडी तोखे लोड़ो या पयल आहे पंजनि ते वाह